अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आला कलाम वाक़ई खूब चयो आहे, जेसी ताईं हुस्न ऐं हक़ ऐं ख़ूबी दुनिया में मौजूदु आहिनि तेसी ताईं शाइर जो मैदान गरम रहंदो आहे। वाक़ई खूब चयो आहे, जेसी ताईं हुस्न ऐं हक़ ऐं ख़ूबी दुनिया में मौजूदु आहे तेसी ताईं शाइर जो मैदान गरम रहंदो आहे। शाइर खे बि लाचाड़ा आहिनि, यानी संदसि ज़मीन आबाद आहे त बैज़े ग़ैर आबाद। शाइर खे बि लाचाड़ा आहिनि, यानी संदसि ज़मीन आबाद आहे त बैज़े ग़ैर आबाद। शाइर नेक निय पाक ख़्यालनि ऐं इश्क जे उमंगुनि जो तर्जुमान आहे। वाक़ई खूब चयो आहे, जेसी ताईं हुस्न ऐं हक़ ऐं ख़ूबी दुनिया में मौजूदु आहे तेसी ताईं शाइर जो मैदान गरम रहंदो आहे। जॾहिं इंसानी सुभाउ रूहानी शयुनि खां वधीक जिस्मानी शयुनि माइल थींदो आहे, जॾहिं इंसानी सुभाउ रूहानी शयुनि खां वधीक जिस्मानी शयुनि माइल थींदो आहे तॾहिं शहर जी बाज़ार बेरोनक थी वेंदी आहे। वाक़ई खूब चयो आहे, जेसी ताईं हुस्न ऐं हक़ ऐं ख़ूबी दुनिया में मौजूदु आहे तेसी ताईं शहर जो मैदान गरम रहंदो आहे। पर जे वरी नवां नवां रंग कलर रूप ढारे पंहिंजे असुलोकी ओज ते रसंदो आहे। पर जे वरी नवां नवां रंग कलर रूप ढारे पंहिंजे असुलोकी ओज ते रसंदो आहे। हर हिक जे कलाम में पंहिंजी पंहिंजी ख़ूबी ऐं लज़त आहे। वाक़ई खूब चयो आहे, जेसी ताईं हुस्न ऐं हक़ ऐं ख़ूबी दुनिया में मौजूदु आहे तेसी ताईं शाइर जो मैदान गरम रहंदो आहे। शाइरानीअ जी ख़स्तूरीअ जी ख़ुशबू जंहिंमें वॾे शाइर जूं लियाकतूं मौजूदु आहिनि। शाइरानीअ जी ख़स्तूरीअ जी ख़ुशबू जंहिंमें वॾे शाइर जूं लियाकतूं मौजूदु आहिनि संदसि ख़्याली कुवत जो हिकु वॾो असरु आहे। वाक़ई खूब चयो आहे, जेसी ताईं हुस्न ऐं हक़ ऐं ख़ूबी दुनिया में मौजूदु आहे तेसी ताईं शहर जो मैदान गरम रहंदो आहे। जीअं जीअं संदसि शहर खे ऊन्हूं ग़ौर कंदासीं, जीअं जीअं संदसि शहर खे ऊन्हूं ग़ौर कंदासीं तीअं तीअं असांखे नई नई हैरत वधंदी वेंदी आहे। वाक़ई खूब चयो आहे, जेसी ताईं हुस्न ऐं हक़ ऐं ख़ूबी दुनिया में मौजूदु आहे तेसी ताईं शहर जो मैदान गरम रहंदो आहे। नऊं नऊं ख़ूबियूं असांजे अचरज जो कारण थींदियूं, नऊं नऊं ख़ूबियूं असांजे अचरज जो कारण थींदियूं। जीअं जीअं वरी वरी पढ़ण सां शहर में ज़रूरु अहिड़ी का नई नज़ाकत चढ़ंदी आहे। वाक़ई खूब चयो आहे, जेसी ताईं हुस्न ऐं हक़ ऐं ख़ूबी दुनिया में मौजूदु आहे तेसी ताईं शहर जो मैदान गरम रहंदो आहे। कंहिं बि शाइर जी बुज़ुर्गी ओतिरी क़बूल कई वेंदी जेतिरे क़दुरु, कंहिं बि शाइर जी बुज़ुर्गी एतिरी क़बूल कई वेंदी जेतिरे क़दुरु मजिस जमाल जे मुशाहिदे माणण जी क़ाबिलियत आहे।
हा कंहिं ख़ूब चयो आहे जेसीं ताईं हुस्न ऐं हक़ ऐं ख़ूबी दुनिया में मौजूदु आहे तेसीं ताईं शहर जो मैदान गरम रहंदो आहे। संदसि जीअ में जज़्बा उमंग उथनि था, जमाल जा पुण केतिरा ई क़िस्म आहिनि। संदसि जीअ में जज़्बा उमंगुनि उथनि था, संदसि जीअ में जज़्बा उमंग उथनि था, जमाल जा पुण केतिरा ई क़िस्म आहिनि। मगर दर हक़ीक़त सभु हुस्न जो मोल हिकु ई आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे जेसीं ताईं हुस्न ऐं हक़ ऐं ख़ूबी दुनिया में मौजूदु आहे तेसीं ताईं शहर जो मैदान गरम रहंदो आहे।